20 सालनि खां बग़ैर कम जे पघार वरिती औरत कंपनी ते केस दाख़िल करे छॾियो। फ्रांस जी हिक माज़ूर औरत हिक कंपनी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे, जंहिं केस 20 सालनि खां कम करण खां सवाइ पघार ॾिनी हुई। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि लांस वान वासन नाले हिक माज़ूर औरत टेलीकॉम कंपनी ख़िलाफ़ केस दाख़िल करायो आहे, जंहिं में औरत दावा कई आहे त माज़ूरी सबबि खेसि कंपनी में हिरासा ऐं इम्तियाज़ी सलूक खे मुंहुं ॾियणो पियो। केस जे मतन मूजिबि फ्रांसीसी औरत खे 1993 ईस्वी में टेलीकॉम कंपनी लॉन्स में नौकरी मिली, जेका फ़ालिज सबबि जुज़वी तौर मफ़लूज हुई। कंपनी खेसि मुनासिब किरदार जी आछ बि कई। वासन 2002 ताईं HR में सेक्रेटरी तौर कमु कयो। बाद में हुन कंपनी जी ॿी ब्रांच में मुंतक़िली लाइ दरख़्वास्त ॾिनी, जंहिं खां पोइ औरत खे ॿी ब्रांच में शिफ्ट कयो वियो, पर खेसि को बि कमु न ॾिनो वियो। हुन खे बाक़ाइदगी सां मुकमल पघार ॾिनी वेंदी हुई। रिपोर्ट मूजिबि फ्रांसीसी औरत जो चवणु आहे त कंपनी जो उहो क़दम खेसि सिधी रीति बरतरफ़ करण बदिरां कंपनी छॾण ते मजबूर करण जी हिक कोशिश हुई। औरत दावा कई आहे त हुन सख़्त जदोजहद कई, पर हूअ पोइ बि डिप्रेशन में हली वई, छाकाणि त उहो बर्दाश्त करणु तमामु घणो हो। ॿिए तरफ़ कंपनी जो ख़्यालु आहे त वासन जी ज़ाती समाजी सूरताल खे नज़र में रखंदे कंपनीअ खेसि बिना कंहिं कम जे पघार ॾियण जी पॉलिसी इख़्तियार कई, छाकाणि त वासन अक्सर बीमार रहंदी हुई ऐं कंपनी जा कम मुकमल न करे सघंदी हुई।